अस्सलाम वालेकुम वेलकम सारे पर एनसाइक्लोपीडिया छाला खुश है तो ये सही है। हाणे पाणी 7वीं क्लास में एक्सरसाइज 10.1 कंदासीं। इन में जेका ख़ास सवालन पाण सिर्फ हू कंदासीं। ही जेको टियों सवाल आहे इन में छा थो चए त जेकॾहिं ही 130 जो हिकु वॾो एंगल हुन खे पाण ॿिनि एंगलनि में विराए था छॾियूं, हिकु ही एंगल ऐं हिकु इन एंगल में। सही थी वियो, मतिलबु ही एडजेसेंट एंगल ॿ थी विया। त टोटल एंगल एन खां एम ताईं, मतिलबु ही जेको वॾो एंगल आहे ही पाण खे ख़बर आहे ही 130 जो आहे, हुन ॾेई छॾियो आहे 130 जो आहे। ऐं हिकु जेको नंढो एंगल आहे हू आहे 50 जो। त ही एंगल घणे जो थींदो? सफ़ा सवलो, 130 टोटल आहे, विच मां 50 विया, का घणा बचा 80। ही जेको एंगल आहे मतिलबु हितां खां वठी हेसि ताईं ही जेको ही 50 ही 80 जो आहे। ठीक है, ही 50 जो ऐं ही 80 जो, 50 ऐं 80 130। टोटल जेको एंगल आहे एन खां वठी एम ताईं हू 130 जो आहे ऐं ही 80 डिग्री जो थियो। ओके थी वियो। हाणे पाण ही पाण ज़रूरु कयूं आहे। हिन में पाण खे छा मालूम करिणो आहे त कॉम्प्लीमेंट मालूम करिणो आहे। हिकु एंगल पाण खे मिलियल आहे, हुनजो कॉम्प्लीमेंट मालूम करिणो आहे। हलो हिकु मिसाल करे वठूं, बाक़ी पाण ऑलरेडी जेकी वीडियो अपलोड कई हुन में ई सॼो थियल आहे। हिकु कयूं था, जेकॾहिं 15 आहे, 15 डिग्री आहे, हिन जो कॉम्प्लीमेंट छा थींदो? कॉम्प्लीमेंट पाण खे ख़बर आहे त ॿिनि एंगलनि जो सम 90 हूंदो। हिकु एंगल विच मां 15 आहे त बकाया घणा हूंदो? बकाया 75। मतिलबु ॿियो जेको हिन जो कॉम्प्लीमेंट आहे हू 75 आहे। 75 ऐं 15 घणा थिया? 90। त कॉम्प्लीमेंट एंगल में छा थींदो? कॉम्प्लीमेंट्री एंगल में ॿ एंगल हूंदा आहिनि, उन्हनि जो सम 90 जे बराबरि थींदो। ही ओके थी वियो। ऐं ही जेको आहे हिन में हू सप्लीमेंट्री एंगल पुछे थो, सप्लीमेंट्री एंगल्स आहिनि ॿ, त हुन मां हिकु पाण खे मिलियल आहे, ॿियो पाण खे मालूम करिणो आहे। सप्लीमेंट्री एंगल में टोटल सम घणे जो हूंदो आहे? 180 जो। त हिकु पाण खे मिलियल आहे, हिकु पाण खे मिलियल एंगल ही 80 मिलियल आहे, त बकाया घणो हूंदो? बकाया 100। टोटल छो जो 180 जे बराबरि। ईअं बकाया बि ईअं आहिनि। ठीकु आहे, हीअ ऑलरेडी थियल आहिनि। हाणे पाण ही कंदासीं, चऊं हिन में पाण खे ही वर्टिकल ऑपोजिट एंगल मिलियल आहिनि। सही आहे, त हिन में सम्झण वारी ॻाल्हि छा आहे त ही एंगल ऐं हिन जो ऑपोजिट वारो एंगल ही पाण में बराबरि आहिनि। ही एंगल ऐं ही एंगल हितां खां वठी हेसि ताईं ही पाण में बराबरि आहे। मतिलबु ऑपोजिट एंगल अहिड़ी लाइन जॾहिं वर्टिकली ऑपोजिट एंगल हुजनि त हुननि में ही वर्टिकली ऑपोजिट जेके एंगल आहिनि हू पाण में बराबरि हूंदा आहिनि। ऑपोजिट एंगल ही हिन जे बराबरि आहे, ही हिन जे बराबरि आहे। सही थी। हिन में पाण खे हिकु मिलियल आहे, 55 मिलियल आहे, त ही मालूम थी वेंदो। ही 55 आहे त ही बि 55 थींदो। सही थी वियो। हाणे पाण खे ही मालूम करना आहिनि भई, कीअं मालूम थींदा? पाण खे ख़बर आहे त ही ईअं सम्झो त सर्कल आहे। ठीकु आहे, सर्कल में ईअं लाइनूं लॻल आहिनि, ईअं लाइनूं जीअं ही आहिनि, हिकु ही एंगल, हिकु ही एंगल, हिकु ही एंगल, हिकु ही एंगल। सही थी वियो, 4 एंगल। त सर्कल जी मेजरमेंट जेकी एंगल्स जी आहे टोटल हू घणी हूंदी आहे? 60, 360। ठीकु आहे। हाणे 55 ऐं 55 घणा थिया? 110 थिया। ऐं 360 मां 110 वञनि त बकाया घणा बचिया? 250। बकाया 250 बचिया। हाणे ही ॿ एंगल आहिनि, हिकु ही एंगल आहे, हिकु ही एंगल आहे, बाक़ी ॿई पाण में बराबरि आहिनि, त पाण हिन खे ॿिनि सां डिवाइड करे छॾींदासीं, जवाबु ईंदो 125। ठीकु आहे, ही बि एंगल 125 जो थियो ऐं ही बि एंगल 125 जो थियो। सफ़ा सवलो आहे। हाणे ईअं को बि अचे, हिकु पाण खे जेकॾहिं एंगल मिलियल हूंदी त बाक़ी 3 एंगल्स ही बि पाण बआसानी मालूम करे सघूं था। हाणे पाण ही सतो कंदासीं। हिन में छा थो चए त फाइंड द मेजरमेंट अननोन ऑफ द अननोन एंगल्स इन द फॉलोइंग ट्रायंगल्स। ट्रायंगल्स पाण खे मिलियल आहिनि ऐं पाण अननोन जेका एंगल आहिनि हू मालूम करना आहिनि। कुझु पाण खे एंगल्स बि मिलियल आहिनि। ही बि सफ़ा सवलो आहे, ख़ाली पाण खे यादि छा रखिणो आहे त हिकु एंगल में हिकु ट्राई एंगल, हिकु जेको ट्राई एंगल आहे हुन में
टोटल एंगल्स की मेजरमेंट छा हूंदी आहे पाण खे ऑलरेडी ख़बर आहे त हिकु ट्रायंगल में टोटल एंगल्स जी मेजरमेंट घणी हूंदी आहे 180। इन जो मतिलबु इहा त टे जेका एंगल आहिनि हिकु ही ऐं हिकु ही हिननि जो सम 180 जे बराबरि हूंदो। ही पाण खे यादि रखो। हाणे पाण हिते ॾिसूं पहिरियों जेको सुवालु आहे हिन में छा छा पाण खे मिलियल आहे। हिन में ही एंगल पाण खे मिलियल आहे 125 जी, ही ॿाहिरीं आहे, हिन जी अंदरियूं जेकियूं एंगल्स आहिनि उन्हनि जो सम 180 हूंदो आहे। त ही ॿ जेकी ॿाहिरीं एंगल आहे हिन लाइन ऐं हिन जे विच में हू आहे 125 जी, त ही अंदरी घणी हूंदी, ही जेकी आहे ही अंदरी। हाणे ॾिसो पाण खे ख़बर आहे त सिधी लाइन सिधी लीक जेकी हूंदी आहे हुनजी एंगल घणी हूंदी आहे 180 जी टोटल पाण खे ख़बर आहे। त विच मां 125 वारो ही वियो 125 वारो, बाक़ी घणा बचिया जेको ही एंगल ठहे थी, ठीकु आहे, ही लाइन ईअं ई आहे नी, त हिते ही एंगल जेकी आहे हू पाण खे मालूम करणी। 180 मां 25 वञण 125 वञण त बाक़ी घणा बचंदा, बाक़ी बचिया 55। ठीकु आहे, मतिलबु ही जेकी एंगल आहे 55 जी एंगल आहे, 55 जी एंगल थी। हाणे ही हिकु मालूम थी हुई, ही ऑलरेडी पाण खे ख़बर आहे त 55 180 मां पाण कट कंदासीं 90 हिकु ही एंगल ऐं बाक़ी ही एंगल 55। ठीकु आहे, ही पाण खे मालूम थी वई। हिन जी मदद सां पाण ही मालूम कई आहे, हिन ॿिन्ही जे मदद सां पाण ही टी एंगल मालूम कई आहे। कीअं, पाण खे ख़बर आहे त ट्रायंगल में जेके एंगल्स हूंदा आहिनि उन सभिनी जो सम 180 हूंदो आहे। त ॿ एंगल मिलियल आहिनि, ॿ हिन मां 180 मां कटे छॾींदासीं त बाक़ी घणा बचंदा, ही 90 ऐं 55 145 थिया। 145 पाण कट कयासीं 180 मां त बकाया बचा 35। ही जेकी एंगल थी 35 जी थी, सही आहे, मतिलबु पोयां जेको पढ़ियल आहे उहो पाण खे कमु ईंदो। ओके थी वियो। हाणे पाण ही कंदासीं, हिन में ॾिसो हिन में हिकु एंगल पाण खे मिलियल आहे 38 जी, ही बि ॿाहिरां आहे ट्रायंगल जी, ऐं ही हिकु जेकी मिलियल आहे उहा 62 मिलियल आहे। हाणे पाण हिन जी मदद सां ही एंगल मालूम कंदासीं। कीअं, पाण खे ख़बर आहे त ही पाण जेकी अॻे वर्टिकली ऑपोज़िट एंगल पढ़ियूं आहिनि हू पाण में बराबरि हूंदियूं आहिनि। त ही हिकु एंगल मिलियल आहे त ही एंगल बि इन जे बराबरि थींदी, छो जो ही वर्टिकली ऑपोज़िट आहे। ही हिकु मिली हुई पाण खे, ठीकु आहे, मतिलबु ही 38 जी आहे त ही बि 38 जी थी। हाणे ट्रायंगल में पाण खे ॿ एंगल्स मिली वियूं, ॿ एंगलूं मिली वियूं, कहिड़ियूं, हिकु 62 ऐं हिकु 38। घणा थिया, ही थिया 70 70 ऐं 3 पूरो 100 थी वियो। ही 62 प्लस में 38 ही थी वियो 100। त पाण खे ख़बर आहे त टोटल जेको सम हूंदो आहे ट्रायंगल जे एंगल्स जो हू घणो हूंदो आहे 180, टोटल सम ई हूंदो आहे। त ही जेको सभु जूं ॿ एंगल्स पाण खे मिलियल आहिनि ही कट करे छॾींदासीं, बाक़ी घणा बचिया 80। ही जेकी टी एंगल आहे ही 80 जे बराबरि आहे। ओके थी वियो। यादि छा रखिणो आहे त टोटल ट्रायंगल्स जो सम छा आहे, हुन खां पोइ वर्टिकली ऑपोज़िट्स एंगल पाण में बराबरि हूंदियूं आहिनि, ऐं जेकियूं पहिरियों पाण एंगल्स जूं टाइप्स पढ़ियूं आहिनि या एंगल्स जे बारे में पढ़ियो आहे हू बि यादि रखंदासीं त को मसइलो ई न आहे। ही थी वियो, मतिलबु ही बि मालूम थी वई, ही बि मालूम थी वई, बाक़ी एंगल्स कहिड़ी बची, बाक़ी ही एंगल बची, हितां खां ही जेकी एंगल ही पाण खे मालूम करणो, ही बि सफ़ा सवलो आहे। हाणे ॾिसो त ही लाइन थी वई, ठीकु आहे। हाणे हिन पासे बि जेकॾहिं पाण हिन खे हिन पासां ॾिसंदासीं त 180 आहे, ठीकु आहे, ऐं जेकॾहिं हिन पासे खां ईअं कंदासीं त पोइ बि ही 180 आहे, ठीकु आहे, मतिलबु पूरो सर्कल त हूंदो आहे, सर्कल ई हूंदो आहे नी, हीअं सर्कल जो अधु जेको आहे उहो 180 जे बराबरि हूंदो आहे। मतिलबु ही लाइन जेकी मथे वारो हिसो आहे 180 ऐं हेठियों बि 180 डिग्री। ओके थी वियो। त ही जेकी हेठी बि 180 थी। हाणे ॾिसो ही जेकी सिधी लाइन आहे
ईअं जेकी सीधी लाइन आहे हेठी हिन में पाण खे ही एंगल मिलियल आहे ही 38 हितां, त बाक़ी ही जेकी एंगल आहे ही छाजे बराबरि थींदी, हितां खां वठी हेसि ताईं, ही पाण खे मालूम। हाणे पाण खे ख़बर आहे त ही जेकी एंगल आहे मतिलबु ही जेकॾहिं पाण पूरी लाइन जी एंगल कंसिडर कयूं आहे त उहो 180 जे बराबरि आहे। 180 मां जेकॾहिं पाण 38 माइनस करे छॾींदासीं त बाक़ी घणा बचिया, बाक़ी 142 बचिया। मतिलबु ही जेकी एंगल आहे ही 142 डिग्री जी एंगल आहे, 142 डिग्री जी एंगल। सफ़ा सवलो आहे नी। को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। मिलूं था नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।